नमस्ते। तमाम दर्शकन जो दूरदर्शन ए सहयोग फाउंडेशन के तरफा अज हिन अंजुमन में हार्दिक स्वागत है। मुझा दोस्तों, तारीख़ कौमुन के घटनाउन जो एक सिलसिलेवार बयान है। संदस हासिलातूं, संदस कामयाबियों, उन्हनि जो एक निस्बत नामो चयो वञे थो, जंहिंते हर क़ौम के पंहिंजी इज़त आबरू मिले थी। अहिड़ो ई असांजी सिंधी जातीअ के पंहिंजी हिक तारीख़ है, पंहिंजी हिक सभ्यता संस्कृति, पंहिंजो हिकु कल्चर है, जेको पीढ़ी दर पीढ़ी असांखे पंहिंजे वॾड़नि बुज़ुर्गनि वटां वरसे तौर मिलंदो रहे थो। असां अॼु जी हालतुनि जो जे जाइज़ो वठूं था, अॼु हिन मौजूदा दौर में जे असीं पंहिंजी हिन विशाल जातीअ तरफ़ नज़र दौड़ायूं था, त के चंद शख़्सियतूं असांजे ज़हन में अचनि थियूं, जिन सिंधी जातीअ जे राजनीति, पंक्ति या सामाजिक तारीख़ खे एक नओ मोड़, एक नई दिशा ॾिनी हुजे। अहिड़नि अनफराती शख़्सियतनि, अहिड़ियुनि आलीशान शख़्सियतनि खे तव्हां सां मिलाइण लाइ सहयोग फाउंडेशन ऐं दूरदर्शन सिंधी सर्वेच प्रोग्राम जो ही आयोजन कयो। ऐं अॼु असां हिकु अहिड़ी ही शख़्सियत सां तव्हांजी मुलाक़ात करे रहिया आहियूं। ही भाउ आहे लालचंद निचाणी, जेके ख़ासि मद्रास खां अॼु असांजे स्टूडियो में असां सां गॾु मौजूदु आहिनि। लालचंद निचाणी साहिब, तव्हांजो हिते हार्दिक स्वागत है। धन्यवाद जो तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो आहे। निचाणी साहिब, सभ खां पहिरीं असांजा दर्शक इहो ॼाण चाहींदा त विरहाङे खां पोइ जीअं लॾ पढ़ाइण शुरू थी, त तव्हां सिधो अची मद्रास में पंहिंजो आशियानो अॾियो, या उन खां पहिरीं बि तव्हां किथे हिंदुस्तान जे कंहिं कोने में विया? जो पाकिस्तान अनौंस थी वियो ऐं उन दरगज़र में असांखे तकर में कराची शहर मां लॾणो पियो, त उन वक़्तु हिकिड़ी कार्गो शिप में असां जीअं तीअं पंहिंजा टपर खणी करे, जेके बि खणी सघियासीं, अची करे ओखा जे बंदर में रहियासीं। ओखा जे बंदर ते वेठा? उते 15 ॾींहं ओखा में अंडर दी ओपन स्काई सम्झो असां रहिया पियासीं। उन खां पोइ असांखे जामनगर जे हिकु कैंप में रखियो वियो, जिते जॾहिं जॾहिं रिफ्यूजिस खे खाधो पहुचाईंदा त असीं खाईंदा हुआसीं, न मिलंदो त न खाईंदा हुआसीं। उन खां पोइ असां वरी बॉम्बे आयासीं। हिते असांजा के मिट माइट रहंदा। अच्छा, अॻु में पार्टीशन खां आयल हुया तव्हांजा मिट माइट हिते बॉम्बे में? हा, मुंहिंजो सौटु अच्छा, चतुरमल हीरानंद, उनखे पंहिंजी हिकिड़ी टेक्सटाइल मिल हुई, उहो अॻु में हिते रहिया पिया हुया। कुझु वक़्तु हुननि जे घर में रहियासीं। उन खां पोइ वरी हुननि असांखे वापसि हिकिड़ो जाम खंबालिया जे नाले नंढो ॻोठु आहे, गुजरात स्टेट में? गुजरात स्टेट में, उते रखियो। इन विच में मुंहिंजो पिता वापसि कराची में हुयो, जेको कारोबार असांजो काफ़ी वॾो हुयो, उनखे समेटण जे लाइ। पर कुदरत हिकु ॿियो कुझु ई मंज़ूर हो। जॾहिं उहो वापसि वियो त न भाईवार जेको बि कुझु असांजो हुयो सभु लुटे करे विया हली विया। उहो जान बचाए करे वापसि आयो। उन खां पोइ वरी असां बेंगलोर में वियासीं। 1948 खां 50 सूदी असीं बेंगलोर में रहियासीं। 1950 खां पोइ असां मद्रास में अची पंहिंजो ठिकाणो लॻायो। अच्छा, ईअं त विरहाङो जेको आहे हिकु बदकिस्मती आहे, हर सिंधी परिवार खे ज़रब रसी आहे, दैरम रसियो आहे। पर छा तव्हांजे परिवार खे या तव्हांजे शख़्सी जीवन ते विरहाङे जो को असरु थियो? बिल्कुलु थियो। त जिते असां हिंदुरनि में लोॾिया वेंदा हुआसीं, असांखे पंहिंजूं मिलियूं हुयूं, कारखाना हुया, असांखे तमामु हिकिड़ो वॾे में वॾो अनाज जो दुकानु हूंदो नई चालीह में कराचीअ में। उहो सभु छॾे करे जेकॾहिं हिकिड़े कैटल शेड में जामनगर में असां धरती ते सुम्हियासीं, जिते कराची में असांजा मिट माइट पोतों पवंदा त ॿारो अची खाओ, हिते असां थाली खणी बीहंदा हुआसीं त मानी अचे त असां खाई सघूं। शर्नार्थीअ जी जेका उन वक़्त जी तस्वीर अचे थी, उहा दिलि ॾहकाए थी छॾे पई। बिल्कुलु। पर साॻे वक़्तु असांखे उन हिंदुस्तानी भाउरनि जी महिरबानी बि मञणी पवंदी जो उन्हनि शरणार्थियुनि खे
वक़्तु बे वक़्तु सुबुह हुजे या मंझंदि या राति हुजे पंहिंजा पैसा कढी करे पाण में मिली जुली करे असांखे खाधो पीतो वक़्त ते पहुचायो। हिन वक़्तु बि असां उन्हनि गुजराती भाउरनि जा थोराता आहियूं जिन उहा मदद कई। जेकॾहिं असां उन वक़्तु उन सहारे जा सम्झो जनरस सहारो न मिले हा त काफ़ी असांखे तकलीफ़ थी आहे। बराबरि, छो जो असां पंहिंजो सभु कुझु हुते विञाए आया हुआसीं। न इहो त तव्हांजो उहो पहलू थियो जंहिंखे माली पहलू चइजे थो, या तव्हांजे उतां अमीरीअ मां हिते तव्हां अची उन अर्श तां फ़र्श ते रहिया, इहो त थियो उन हिसाब सां। पर छा असांजी सभ्यता, असांजी संस्कृति, असांजी तहज़ीब, असांजो जेको अनमोल ख़ज़ानो आहे इहो जंहिं ते असांखे नाज़ आहे, चऊं था मुअन जे दड़ जी या दरावत जेका असांजो वरसो आहे, उन में बि कुझु असांखे नुक़सानु थियो? हाणे मां एतिरो नथो चई सघां त जेके बॉम्बे में या उत्तर भारत में अची रहिया उनखे केतिरो नुक़सानु थियो, पर जेके ॿार ॾखण भारत में अची रहिया साउथ वारी साइड त उन्हनि खे काफ़ी नुक़सानु थियो। जो ॾखण भारत में मां कर्नाटका, आंध्रा, केरला, पांडिचेरी ऐं तमिलनाडु खे खणंदुमि। 5 स्टेट था उनखे ॻंढियो। उते किथे बि न सिंधी पढ़ाइण जो मौक़ो मिलियो वियो, न ई मास्तर हुया जेके सिंधी पढ़ाए सघनि। नतीजो इहो निकितो त जेका थोरी घणी सिंधी असीं ॼाणंदा हुआसीं उहा बि असां खां विसरंदी वई। त सभ खां वधीक जेको असरु थियो असांजी भाषा ते, असांजे मातृ भाषा ते। बाक़ी जेको सुवालु आहे असांजे कल्चर जो, मां सम्झां थो सिंधी कल्चर त हिकिड़ो वे ऑफ लाइफ आहे, जीवन जो हिकिड़ो अंदाज़ आहे। हो त हिकु हिकु सिंधी रग में गिरियल आहे न, पर उन में बि बदिलाव अची वियो न, असांजे पोशाक में, असांजे खाधे में, असांजी उथी वेठीअ में। उन जो ॾखण में असांजे भारत जे हिन पासे केतिरो असरु वधीक थियो? कुझु त ज़रूरु थियो, छो जो जेके शयूं असांखे पाकिस्तान में खाधे लाइ मिलंदियूं हुते घटि मिलंदियूं। जीअं सम्झो असांखे कणिक त असां तमामु लाज़मी हूंदी पाकिस्तान में, त ॾखण भारत में कणिक जो हुते इस्तेमालु बि कोन्हे, सभु चांवर ई चांवर जंहिं महिल आयासीं। त उहा हिकिड़ी नई ॻाल्हि ई असांखे त चांवरनि ते पाण खे हिरणो पियो। इडली वारा डोसा खाइणा पिया शुरूआती, धीरे धीरे माण्हुनि कणिका वग़ैरह घुराइणु चालू कयूं। त कुझु त शुरूआती तकलीफ़ थी, ख़ासि करे ॿोलीअ जी त एतिरी तकलीफ़ थी जो कंहिं बि स्कूल में एडमिशन वठण लाइ वञूं पिया त उते कुझु रेसिस्टेंट हो त उत्तरवासी भाषा खे थोरो दूर पिया रखनि। अच्छा, हिंदी स्पीकर जे लाइ त शुरूआती तकलीफ़ थी, पर मां सम्झां थो हिकिड़ो सिंधियुनि जो रेसिलेंस पावर आहे, हिकिड़ी अहिड़ी काई अंदरूनी शख़्सियत ऐं ताक़त आहे जो सिंधी जिते वञे थो, जेके बि जरां छॾे थो अचे उहो जरां वापसि खणी ॿीहर पोखे उन मां वरी वण पैदा न। बराबरि आहे, उहो त पंहिंजी रोटी रोज़ी ऐं पंहिंजे कुटुंब परिवार लाइ जेको कुझु थिए थो पियो। पर ॾखण भारत में तव्हांजे उन में सिंधी ॿोली या सिंधी साहित्य या सिंधी कल्चर खे बढ़ावो ॾियण लाइ, उनजे विकास लाइ या उनजे बचाव लाइ बि के उपाउ वरिता विया? शुरूआत में त तमामु सिंधी थोरा हुया। हिकिड़ी ॻाल्हि जेका हुई त पाकिस्तान थियण खां अॻु में ई मैसूर में ऐं मद्रास में, सेलम में, ट्रिची में, मधुरे में कुझु सिंधी भाउर जिन खे असां मुल्तानी बैंकर जे नाले सां चवंदा आहियूं, उहे अॻु में ई सालनि खां उते हुया। जेके सिंधी शरणार्थी थी आया त उन्हनि खे उन्हनि सिंधियुनि जो सहारो मिलियो। उन करे ईअं खणी चइजे त असांजो कॉन्टेक्ट असांजे सभ्यता सां बिल्कुलु टुटो कोन, कुझु लाॻापो ज़रूरु रहियो, पर ॿोली जेका हुई उनखे बिल्कुलु ज़रब पहुती, छो जो न कोई सेखारण वारो हुयो। मां त ईअं खणी चवंदुसि त उन वक़्तु जेके 10 साले खां ऐं वॾा जेके हुया उनखे सिंधी थोरी घणी ईंदी हुई, बाक़ी त सिंधी सॼे हिंदुस्तान सां उहा पीढ़ी जेका सिंध खां हिते आई या उन खां पोइ जी पीढ़ी, उन्हनि खे सिंधी अचे थी लिखणु पढ़णु, पर बाक़ी ॿारनि जो त हाल साॻियो ई आहे सॼे हिंदुस्तान में। तव्हां वटि त बदकिस्मतीअ सां सिंधी स्कूल न हुया, महाराष्ट्र में त किन जॻहियुनि ते सिंधी स्कूल हुया ऐं किथे अञा ताईं हली रहिया आहिनि। पर घरनि में तव्हांजी छा ॿारनि सां कहिड़ी
ॿोलीअ में तव्हां ॿारनि सां पंहिंजो हाल अहिवाल कयो था, उन्हनि सां ॻाल्हायो था? शुरू में जेसि ताईं असांजा वॾा हुया जेके न तमिल सिखी पिया सघनि, न एतिरी अंग्रेज़ी पढ़ियल हुया, त उहे त असां सां ॻाल्हाईंदा ई सिंधीअ में हुया। न हींअर उहा जनरेशन त ठीकु आहे, तव्हां ॿारनि सां हींअर कहिड़े ॿोलीअ में था ॻाल्हायो? हाणे जेको थियो आहे त असांजा ॿार मजबूरनि असांखे उन्हनि सां काफ़ी कुझु अंग्रेज़ी में ॻाल्हाइणो थो पए। उनजो शुद्ध कारण हिकिड़ो इहो आहे त जॾहिं असां ॿारनि खे LKG लाइ कंहिं स्कूल में एडमिट करायूं था त एडुकेशनल एडमिशन लाइ एतिरो डिमांड आहे त जॾहिं स्कूल में सीटां आहिनि सिर्फ़ु 120 ऐं एप्लीकेशन आहे 600, त 3 सालनि जे ॿारनि खे बि इंटरव्यू वरितो थो वञे। ऐं जेकॾहिं ॿारु साम्हूं जवाबु नथो ॾिए त उनखे फेल थो कयो वञे। त लाचार असांखे पंहिंजे ॿारनि सां अंग्रेज़ीअ में ई ॻाल्हाइणो थो पए त जंहिं वक़्तु उन खां स्कूल जे इंटरव्यू में कोई सुवालु जवाबु कयो वञे त उहो बराबरि घटि में घटि उनजो जवाबु ॾेई सघनि। हाणे ॿार जे मथां बि एतिरो बोझो थो पए, हिकु त स्कूल जे लाइ उनखे सिंधी अंग्रेज़ी सिखणी थी पए, मुंहिंजी सेकेंड लैंग्वेज हिंदी आहे उहा सिखणी थी पए। घर में जेके नौकर आहिनि उहे आहिनि उतां लोकल तमिल ॻाल्हाईंदड़ या तेलुगु ॻाल्हाईंदड़ कन्नड़, उहे ॿारनि जो जेके आया आहिनि या उन्हनि जा नौकर आहिनि उहे सभु उतां जा लोकल माण्हू तव्हां वटि रहनि था? बिल्कुलु लोकल माण्हू ई आहिनि, त उहे पंहिंजे भाषा में था ॻाल्हाइनि, त लाचार ॿारनि खे उहे बि ॻाल्हाइणियूं उन ॿोलियूं। उन हिसाब सां तव्हांखे असांजे सिंधी समाज जो ॿोलीअ जे ख़्याल खां भविष्य कीअं थो लॻे, या ॿोलीअ में कहिड़े नमूने उनखे ज़िंदह रखिजे, को उपाउ तव्हांखे सुझनि था? उपाउ त घणेई आहिनि, घणेई आज़माया बि विया आहिनि, पर मां सम्झां थो त ॾखण भारत में उपाउनि जी कमी कोन्हे, पर उपाउनि खे हिकिड़ो अमली रूप ॾिजे या अमली जामो पहिराइणु थोरो ॾुखियो थो थिए। जेसि तोड़े की असां स्कूलनि में ॿारनि खे पढ़ाईंदासीं कोन या पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं कोन, त हाणे मां पंहिंजो मिसाल थो ॾियां त जॾहिं मां आयुसि मद्रास में, हिन वक़्तु मूंखे 55 साल थी विया मद्रास में आहे। शुरू में मां काफ़ी सुठी तमिल ॻाल्हाईंदुसि। हाणे तव्हांखे ॿुधी ताजुब थींदो त मुंहिंजे तमिल जो स्टैंडर्ड पाण वियो आहे घटिजंदो, छो जॾहिं मां वापारु कंदो हुयुसि त ग्राहकनि सां तमिल में ॻाल्हाइणो पवंदो। जीअं मुंहिंजा पुट वॾा थिया त मां वापारु ॿारनि खे सौंपे ॾिनो। न उहा सही ॻाल्हि आहे, त मां जेको कॉन्टेक्ट पंहिंजे ग्राहकनि सां हुयो उहो घटिजंदो वियो, ऐं लाचार जेका तमिल मूंखे उपयोग करणी पवंदी हुई उहा विसरंदी वई। साॻे अनुसार जेकॾहिं ॿारनि सां असां सिंधी कोन ॻाल्हाईंदासीं, न उहो सिंधी ॻाल्हाइणु घुरिजे, पर उन लाइ उपाउ कहिड़ा खपनि? जॾहिं तव्हां चओ था घर में नौकर आहिनि त उहे लोकल आहिनि, जेके उन पंहिंजी लोकल भाषा में तमिल में ॻाल्हाए रहिया आहिनि, स्कूल कॉलेज उते आहिनि कोन सिंधीअ जा, त माउ पीउ जो इहो फ़र्ज़ु बणिजे थो ॿार खे कहिड़ी बि हालति में सिंधी सेखारनि, त उन में माउ पीउ खां सवाइ ॿियो कोई त उनखे सेखारे न सघंदो। उन हालति में उते कुटुंबनि में केतिरी सुजाॻी आहे, माताउनि में ऐं उन्हनि जे परिवारनि में केतिरी सुजाॻी आहे? इहो जेको सुवालु तव्हां पुछियो आहे तमामु अहम सुवालु आहे। इन जो जवाबु ॾियण बि तमामु अखरनि में त सवलो आहे, पर प्रैक्टिस करणु ॾाढो ॾुखियो आहे। त 1950 खां वठी उते हिकिड़ी संस्था ठही वई जंहिंजो नालो सिंधु सदन। उन काफ़ी कोशिशि कई त असां ॿारनि खे सिंधी पाढ़ियूं। असांखे साधू वासवाणी सेंटर वारनि बि हिकिड़ो ऑफर ॾिनो त तव्हां 25 ॿार तयारु कयो, असां पंहिंजा मास्तर पठींदासीं पंहिंजे ख़र्च ते, जेके तव्हांखे अची सिंधी सेखारींदा ऐं किताब बि तव्हांखे फ्री ॾींदा। पर ॿारनि जे मथां स्कूल जो बोझो एतिरो आहे जो एतिरो कुझु उन्हनि खे पढ़ाए थो वञे, अंग्रेज़ी, हिंदी, थर्ड लैंग्वेज तमिल, किथे किथे संस्कृत, त जॾहिं उन बोझे जे हेठों ॿारनि जो कंधु झुकिजी थो वञे, जेकॾहिं ज़बरदस्ती उन्हनि खे वरी सिंधी सेखारियूं था त हू बोझो नथा सही सघनि। हाणे जेके असीं पाकिस्तान में आया आहियूं त लाज़मी आहे त असांखे पंहिंजी मातृभाषा लाइ फ़ख़्रु बि आहे, चाहना बि आहे। असीं चाहियूं था
त उहा असां जारी रखूं। पर अहिड़ो दौर बि आयो जॾहिं सिंधियुनि में इहो अहसासु पैदा थी वियो कुझु एरिया में जो पाण खे सिंधी सॾाईंदे बि उन्हनि खे शर्म ईंदो हो। ॿारनि खे ईअं लॻंदो त भई सिंधीअ जो मां पंहिंजो इंट्रोडक्शन ॾियां या न। इहो हिकु दौरु थोरो टाइम हलियो, छा उनजो असरु उते बि हुयो? कुझु जेको चवां तव्हां पुछी रहिया आहियो, पल भर लाइ मां क़बूलु कंदुसि त अहिड़ो दौरु आयो हुयो, ख़ासि करे ॾखण भारत में, जॾहिं उते हिकिड़ो एंटी नॉर्थ तहरक चालू कयो वियो त हिकु त सिंधी पाण खे सिंधी चवण खां थोरो डिॼनि बि पिया ऐं उत्तर भारतनि खे अपॉर्चुनिटीज़ न पियूं मिलनि। त मां त ईअं बि चवंदुसि असांजो हिकिड़ो तमामु मशहूरु डॉक्टर आहे, सिंधी आहे, हिन वक़्तु शायदि मद्रास में नंबर 1 आहे, त पंहिंजे नाले जे पुठियां पंहिंजो सरनेम बि न लिखियईं, माना ज़ात बि कोन लिखियईं। उन जो कारण इहो ई हो, डपु न, त जेकॾहिं हू सम्झंदा त भई सिंधी आहे त हिन ग्राहकीअ ते असरु पवंदो। त इहा जेका तव्हां हिकिड़ो सुवालु पुछियो, हिकिड़ो अहम सुवालु आहे। कुझु अहिड़ो वक़्तु गुज़रियो जंहिं महिल सिंधियुनि खे सिंधी कोठाइण में कुझु लॼ अचे पई। जॾहिं की ख़ुदि जवाहरलाल नेहरू असांजी सभ्यता ऐं संस्कृति ते फ़ख़्रु वरितो आहे। हुनजो चवणु इहो आहे त हीअ जेका बि सभ्यता संस्कृति हिंदुस्तान खे बि मिली आहे, इहा मोहन जे दड़े जी आहे ऐं उहो मोहन जो दड़ो असां सिंधियुनि जो वरिसो आहे। त उहो अहसासु जेको आहे ॿारनि मां आस्ते आस्ते घटि थी वियो आहे। उनखे वापसि आणणो आहे त असां सिंधियुनि वटि पंहिंजो वरिसो आहे, पंहिंजी तहज़ीब संस्कृति सभ्यता जिन दुनिया खे राह ॾेखारी आहे, अहिड़े असां उन वरिसे जा मालिक आहियूं। त उहो ॿारनि खे कुझु इतिहास या ॿारनि खे उनजी का ॼाण कहिड़े बि नमूने उते ॾिनी वञे थी या न? हाणे तव्हां पहिरियों हिकिड़ो अख़रु चयो त सिंधियुनि खे फ़ख़्रु आहे या न। मां इहा ॻाल्हि या ग़लतफ़हमी दूरि थो कयां। फ़ख़्रु त असांखे तमामु घणो आहे। हालतुनि जे गर्दश करे जेकॾहिं असीं पाण खे कुझु दॿायूं उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर दैट वी आर सिंधीज़, दैट वी आर प्राउड टू बी सिंधीज़ एंड वी शैल ऑलवेज कंटिन्यू टू बी प्राउड, उहा ॻाल्हि हिकदमि द्वार आहे। बाक़ी जेका तव्हां चई त छा असीं कुझु करे रहिया आहियूं, बिल्कुलु करे रहिया आहियूं। तव्हांजे ॼाण लाइ मां ॿुधाईंदुसि त मां खड़ पंहिंजी तारीफ़ नथो कयां त मां आहियां सिंधी फेडरेशन ऑफ साउथ इंडिया जो हिन वक़्तु। सिंधी फेडरेशन ॾखण भारत ते 5 स्टेट जी हिकिड़ी इतिहादी जमायत ठाही आहे। कर्नाटका, केरला, आंध्रा, तमिलनाडु ऐं पांडिचेरी में कुल मिलाए अॼुकल्ह 75 संस्थाऊं आहिनि। उन 75 संस्थाउनि खे मिलाए करे सामाजिक सतह ते उहे कमु करे रहियूं आहिनि या कमर्शियल फील्ड जो आहिनि संस्थाऊं? बिल्कुलु सामाजिक, उन में काई कमर्शियल ॻाल्हि कोन्हे। ऐं इन्हनि जो मेन उद्देश्य आहे त सिंधी सभ्यता, सिंधी ॿोली, सिंधी एकता, सिंधी कल्चर कंहिं बि नमूने असां पाण में क़ाइमु ऐं दाइमु रखूं। इहा कॾहिं इन जी शुरूआति कई आहे तव्हां? इहा शुरूआति थी 1987 में, लॻभॻि हींअर 8 साल। लॻभॻि 8 साल थिया। ऐं इन दौरान हर साल असां 2 मीटिंग थींदियूं आहिनि। हिकिड़ी थींदी आहे हाफ ईयरली मीटिंग, हिकिड़ी थींदी आहे जनरल बॉडी मीटिंग। हर हिकु जेका जनरल बॉडी मीटिंग थींदी आहे त हिकु स्टेट जे हिकु शहर में थी आहे। गुज़िरियल 4 सालनि में पहिरीं असां मीटिंग कईसीं ईरोड में, पोइ सेलम में, पोइ कोयम्बतूर में। असांजी लास्ट मीटिंग थी आंध्रा जे विजयवाड़ा में। त इन में छा थींदो आहे त जेके उतां जा माण्हू आहिनि, किथे 200 घर आहिनि, किथे 500 घर आहिनि, किथे 300 घर आहिनि, असीं प्रस्ताव ऐं रेज़ोल्यूशन त घणेई पास कयूं था, पर उहे ग्रास रूट लेवल ते पहुचनि ई कोन थियूं। बेशक हिते 100 सुफ़ा छपियूं, पर जेसितोड़ी उहे संस्थाऊं वरी उन्हनि जूं कॉपियूं ठाहे हिकु घर खे पहुचाइनि कोन थियूं, त उनखे संदेश मिले ई कोन थो त फेडरेशन छा करे रही आहे। इन ख़्याल खां असां ॼाणी बुझी हर हिकु स्टेट जे हिकु नंढे शहर में पंहिंजी सालियानी मीटिंग रखंदा आहियूं। त उतां जा जेके रहियल सिंधी आहिनि भाउर, उनखे सभिनी खे कोठाईंदा आहियूं।
उनखे पंहिंजे उद्देश्यनि जे बारे में ॿुधाईंदा आहियूं त असांजे फेडरेशन जे उद्देश्य कहिड़ा आहिनि, कहिड़े नमूने उहे मुख्य उद्देश्य आहे। मां चाहींदुसि त दर्शक बि ॿुधनि त इहा फेडरेशन जो जेको मुख्य कारण हो छो जोड़ी वई, कहिड़े नमूने कहिड़ा ठोस उपाउ, कहिड़ा तव्हां उहे उपाउ वरिता आहिनि जंहिंमां सिंधी ॿोली या सिंधी कल्चर जो फैलाव थींदो या क़ाइमु रहंदो? सभ खां पहिरियों जेका कोशिशि कई वई त पहिरियों पाण में असां मिलाप कयूं। त 1987 में जेका मीटिंग थी त जेके बि सिंधी संस्थाऊं चइनि स्टेट में उनजे प्रतिनिधियुनि खे असां घुराए करे पाण में मिलाप कयोसीं मद्रास में। इहो सोचियो वियो त जेको तव्हां सहुलो थियो रहियो उनखे असां कहिड़े नमूने सफल बणायूं। हर को महसूसु त करे थो त सिंधी सभ्यता सिंधी ॿोली इनखे क़ाइमु रखिणो आहे, पर सुवाल थो थिए कीअं। तव्हां वटि हिते काफ़ी तव्हां वटि माना मां बॉम्बे में बॉम्बे जी ॻाल्हि था कयूं, काफ़ी ज़रिया आहिनि। कल्चरल प्रोग्राम रखो था, सिंधी कॉलेज में सिंधी पढ़ायो था, तव्हां वटि काफ़ी सिंधी ऑथर आहिनि जेके किताब लिखनि था, उनखे तव्हां इनाम इक़रार ॾियो था, उन में उत्साह पैदा थो थिए त उहे किताब लिखनि, उनखे सिंधी अकेडमी जेका आहे इनाम ॾियनि पिया। त असां वटि त ॾखिण भारत में न कोई सिंधी लिखी ॼाणे न सिंधी पढ़ी ॼाणे। हिन जो मतिलबु इहे कोन्हे त भई हींअर मां ॻाल्हायां त मां न ॼाणा। सिंधी लिखणु पढ़णु आई एम रेफरिंग टू द इट इज़ द लिटरेचर। उहे अहिड़ा माण्हू कोन्हनि। त 1987 में जेके असांजा अलॻि अलॻि संस्थाउनि जा हेड्स आया, पाण में वीचार कयोसीं त कहिड़े नमूने हिन संस्था जे द्वारा असीं सिंधियत खे क़ाइमु रखूं ऐं सिंधियुनि जो संदेश पैदा कयूं। त आख़िर इन पॉइंट ते पहुतासीं त असीं हिकिड़ी सिंधी फेडरेशन बर्पा कयूं जंहिंमें सभिनी संस्था जा हेड कमिटी मेंबर थी रहनि। पाण में हर साल असां गॾिजी करे प्रस्ताव पेश कयूं, उहे पंहिंजे शहरनि में वञी करे पंहिंजे संस्थाउनि जे थ्रू ॿोलीअ जो फैलाव कनि, असांजे कल्चर जो फैलाव कनि। त इन में हिकिड़ियूं टे ॻाल्हियूं असां कयूंसीं त हर होलीअ ते होली मेलो थिए, हर ॾियारी ते ॾियारी मेलो थिए ऐं चेटीचंड मेलो थिए। चेटीचंड जे मेले में ख़ासि हर कंहिं शहर में पंहिंजे सिंधी ॿारनि खे असां घुराए करे स्टेज ते तमामु वॾो प्रोग्राम ठाहींदा आहियूं, जंहिंमें सिंधी प्रोग्राम ई घणो करे निज सिंधी प्रोग्राम रखिया वेंदा आहिनि। निज खणी कोन चइबो, कुझु हिंदी एंटरटेनमेंट। हिकिड़ी ताज़बी ॻाल्हि आहे त जॾहिं निज सिंधी प्रोग्राम था रखिया वञनि त अॼु जे मॉडर्न सिंधी ॿार खे उन प्रोग्राम मां एतिरो लुत्फ़ नथो अचे। तॾहिं असांखे हिकिड़ो एडमिक्सचर ठाहिणो पवंदो आहे, कुझु सिंधी कुझु हिंदी। जेके सिंधी गाना हूंदा आहिनि उहे बि वरी हिंदी गाननि जे तर्ज़ ते ई। ओके, मतिलबु फेडरेशन हिकु पाण ते ज़िमो खयो आहे त सॼे साउथ में सिंधियुनि खे गॾु कयो वञे, पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी कल्चर खे ज़िंदा रखण लाइ फैलाव करण लाइ यतन कया वञनि। मां हिकु क़दम अॻियां वधी करे तव्हां खां इहो पुछणु थो चाहियां त सॼे हिंदुस्तान जी छो न फेडरेशन ठाही वञे, सभिनी संस्थाउनि खे मिली करे, त वधीक मज़बूती मिलंदी। तमामु नेक ख़्यालु आहे तव्हांजो। हक़ीक़त में तव्हां कॾहिं हुन बारे में कोशिशि कई आहे? 1997 में फेडरेशन असां हिकिड़ी रेज़ोल्यूशन पास कई आहे त जहिड़े नमूने ॾखिण भारत जी फेडरेशन ठही आहे ऐं 75 संस्थाउनि खे असां जोड़ियो आहे त सॼे भारत में जेके बि सिंधी संस्थाऊं आहिनि उनखे मिलाए करे के ऑल इंडिया सिंधी फेडरेशन ठाही वञे। तमामु सुठी ॻाल्हि आहे, तव्हां इहो रेज़ोल्यूशन पास कयो आहे। असीं उमेद कयूं था त इन कार्य में तव्हां बिल्कुलु जल्द सक्सेस वेंदा। तव्हां असां वटि आया, पंहिंजा अनुभव पंहिंजा आज़मूंदा, दर्शकनि सां असां सां पंहिंजा वंडिया, उन लाइ तमामु तमामु महिरबानी, धन्यवाद। मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां।